बि शइ कोन आयो आहे। हे अॼु ॿियो हफ़्तो आहे त असां वटि न चूंडिल निमाईंदो आयो आहे, न असांजो कंहिं सार सद लथो आहे। असां हिन पाणीअ में तमामु परेशान आहियूं। असांजा ॿचड़ा बुख ते आहिनि। एतिरो बि कमु न आहे जो असांजो टुकड़ी को बचियल हुजे, को माण्हू उते वेही मानी पचाए। असां बिस्केट वठी दुकाननि खां अची नंढड़े ॿारनि खे परचायूं था। ॿियो हे सॼो तव्हां ॾिसो था त असां वटि केर बि न आयो आहे। हे सॼो मुल्क पाणीअ में भरियल आहे। असांजा घर किरी पिया आहिनि। असां वटि केर त अॼु तक ताईं बि कोन आयो आहे। केतिरो नुक़सान थियो आहे? नुक़सान असांजो साईं घणो थियो आहे। तव्हां ॾिसो था त घर असांजा तबाह थियल आहिनि। हे कोट असांजा किरियल आहिनि। असां बुख खां असांखे कंहिं टेंट बि हिकिड़ो कोन ॾिनो आहे। असां दरफदर आहियूं। असांजा लखूं रुपया नुक़सान थियल आहिनि। असांजो माल मता बि बुछड़ो आहे। असांजो लॾो ॿार बचा सभु असां पुछड़ा लॻा पिया आहियूं हिते। बलदियाती इलेक्शन में जेको यूसी चेयरमैन जेको बीठल आहे उम्मीदवार उहो इन वक़्तु तव्हां वटि पहुतल आहे? असां वटि केर बि साईं न पहुतो। असां वटि केर बि न आयो, अॼु तक बि न आयो आहे। कहिड़े पार्टी सां वाबस्ता आहियो तव्हां? असां पीर मुजीम सां बि वास्तेदार आहियूं। वोट बि पीर मुजीम खे ॾियूं था। हेॾे जमाली साहिब आहे, उहो बि असां वटि आयो आहे, उनखे बि वोट ॾियूं था। रस्ता बि असांजा बर्बाद आहिनि। पर हींअर असां ताईं हाणे केर बि न आयो आहे त तव्हां खां पुछूं त छा तव्हां सां हालत आहे या न आहे। केतिरी तकलीफ़ आहे तव्हांखे? तकलीफ़ हींअर साईं वॾे में वॾो आहे। ॾिसो था त हे पाणीअ में ॿचड़ा बि बीठा आहिनि। असां बि बीठा आहियूं। को असांखे मानी पचाइण जे लाइ बि को टुकड़ी बचियल न आहे। घर बि किरी पिया आहिनि। हे कोटूं किरी पिया आहिनि। हाणे असां एतिरो परेशान आहियूं जो हद खां ॿाहिरि। पर मासूम ॿारड़ा तव्हां जेको पाणी मां गुज़र सफ़र थिए थो उन में केतिरियूं बीमारियूं चमड़े बाबा बीमारियूं थी पिया आहिनि। हे ॿारड़ा खणी कुल्हनि ते वञूं था शहर में। अॼु ॿियो हफ़्तो आहे त हे ॿारड़ा हे पाणीअ जे धप खां हे ॿचड़ा बीमार थी पिया आहिनि। बुखार कंहिंखे दस्त थी पिया आहिनि। असां उन्हनि खे कुल्हे ते खणी वञी शहर खां सुयूं हणाए अचूं था, दवा वग़ैरह वठी अचूं था। असां सां वॾी बेवाजिबी आहे, वॾी हालत आहे। असां मुतालबो था कयो तव्हां? असां सिंध गवर्नमेंट खां बि मुतालबो कयूं था, मुराद शाह खां बि कयूं था, पीर मुजीम खां बि कयूं था, जमाली साहिब खां बि कयूं था। हर को सभिनि सां असां कयूं था असां सां मदद करे ही पाणी निकाल कराइनि।